अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी, जेल डायरी, लेखक रसूल बख्श पली जो, किस्त 38, 24/9/1982 ईस्वी, 2 बजा शाम। गिरामी क़दर उस्ताद मोहतरम तस्लीमात। अॼु जो ॾींहुं काफ़ी ॻरो साबित थियो। आउं अटकल 2 कलाक अॻु हिते पहुतो आहियां। सफ़र छा हो, बसि क़यामत हो। गंदी ट्रक ऐं जॻह बि सभिनी खां पछाड़ीअ में मिली। सड़क काफ़ी ख़राबु हुई। अटकल 5.5 कलाक सफ़र में लॻी विया। माड़ीअ ते पहुतुसि त सामान ॾिठो वियो। हासिल बाबति जेको अफ़सानो शुरू कयो हुअमि, हूअ केरु हुई जे उनवान सां उहो रजिस्टर ऐं 2 बाल पेनूं रखियूं हुयूं। बाक़ी सामान ॾिनो वियो। जंहिं हंधि मूंखे मोकिलियो वियो आहे उनखां वधीक गंदी जॻह हिते कान्हे। उन हंधि अटकल 100 माण्हू बंदि आहिनि ऐं सभु एंटी सोशल समाज दुश्मन सजनि था, यानी तमामु ग़रीब माण्हू। उन्हनि में हिकिड़ो शख़्स रोज़ी ख़ान बि हो। बसि उहो ई वाक़िफ़ु निकितो, उन महिमान नवाज़ी सां हद करे छॾी। बाक़ी ॿिया माण्हू मुंहिंजे टुटल खोलीअ जे ॿाहिरां ईअं गॾु थी विया ॼणा को अफ्रीका जो बांदर आहियां। मूंखे ॾिसंदा ई रहिया। आउं उन हुजूम में कंहिं खिलाई मुसाफ़िर वांगुरु पट ते वेठो रहियुसि, छो त अञा खट कान मिली हुई। एतिरे में अव्हां जो अज़ीज़ दोस्त मीम साहब मुरकंदो ज़ाहिर थियो। बसि पोइ छा हो, मुंहिंजी जिंद छुटी। भाउ मीम काफ़ी देरि ताईं मूं वटि रहियो। ईअं मिलियो ॼण सदियुनि जी सुञाणप हुजे। साणसि सॼो वक़्तु तव्हांजे बारे में ॻाल्हि ॿोल थींदी रही। मूं संदसि अखियुनि में पाणीअ जूं हल्कियूं लीकूं बि पढ़ी वरितियूं, छो त संदसि मासूम धीउ जो ज़िक्र बि निकिरी पियो। महीनो अॻु मूं खेसि ताक़ीदी ख़त लिखियो हो त तूं ऐं जोणे जीअं वणेव पाण में विढ़ो, पर कुदसिया जी ज़िंदगी हरगिज़ ख़राबु न थियणु घुरिजे। कुदसिया पर पुट मूंखे चाचो कयो आहे। पिणसि रोज़ु संदसि ख़बरूं ॿुधाईंदो हो। हिन उहो बि तफ़सील ॿुधायो त तव्हां सां मिलण लाइ हू हरदम बेताब रहियो, पर मिली न सघियो ऐं न को जवाबु मथे ख़त जो ॾेई सघियो। तव्हां खेसि सुभाणे ई ज़रूरु ख़त लिखो। मुनासिबु सम्झो त तव्हांजो अज़ीज़ तरीन नंढो अदो जंहिं बाबति नाक़िस इतला हो त हू साहिवाल ऐं पोइ कराची मोकिलियो वियो आहे, तंहिं बाबति बि दुआ सलाम लिखोसि। भाइड़ो बदस्तूर हिते आहे। निहायत मोहतरम उस्ताद, मूं वटि उहे लफ़्ज़ हरगिज़ कोन्हनि जो आउं उहो सभु सही लिखी सघां जंहिंजा तव्हां लाइक़ु आहियो। दिलि जी ज़ुबान कान थींदी आहे, पर तव्हां दिलियुनि खे पढ़ण वारी ज़ुबान रखो था। मां सुबुह जो जहिड़ीअ रीति जुदाईअ जो ज़ख़्म खणी सफ़र ते रवानो थियुसि, उहा हालत ज़रे घटि अहिड़ी हुई त अंधी कूं का मसीत विच बिला आई हुई ते पहले ॾींहुं लोकां ॾिंगोरी खसगे थी। अंधीअ खे का वञी मसीत विहारे आई त माण्हू पहिरिएं ॾींहुं संदसि लठ खणी विया। समूरनि खे सलाम, नंढड़नि सुॾका भरींदड़ ॿारनि ऐं संदसि माउ खे सलाम। पाण ॿिलीअ जे बचनि खे रोज़ु हथनि सां खीरु पियारींदो हो। मिस्टर टाइगर सां ग़मगुसारी, तव्हांजो ताबेदार। 29/9/1982 ईस्वी। मूं से ॾिठा मां जनी ॾिठो पिरीअ खे, तनी संदी का करे सघां न ॻाल्हिड़ी, ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, परसी मूं न कयूं गोशे पिरी न गॾिया। सराइकीअ मां तर्जुमो। वाजिबुल एहतराम उस्ताद मुकरम, जी हा, उहे मथियां शहर शाह जा ई आहिनि ऐं मूं शाह जे रिसाले मां हरगिज़ नक़ल कोन कया आहिनि। बल्कि कालो को सॼो ॾींहुं तव्हांजो पुराणो क्लाइंट शीरी सूमरो हाई कोर्ट तहक़ीक़ाती ट्रिब्यूनल जो आउं अवाम जो वकील होसि। हमरा हैदर शाह खे हाई कोर्ट घुरायो हुअमि, उन ॾांहुं इशारो। ऐं नौजवान दोस्त पंहिंजी चमकंदड़ ॾाड़ीअ सां मूं वटि ई वेठो रहियो। उहे शहर हिन पंहिंजे हथ सां लिखिया आहिनि, मूं परियां ई अखर सुञाता। हिनखे तव्हांजो प्यारु मूं हिन रीति पहुचायो जो मानीअ जो गिरह पंहिंजे हथनि सां संदसि वात में विधो ऐं चयमि, सैयद बादशाह, हीउ उस्ताद मुकरम जनाब पली जे साहब जे तरफ़ां आहे। आउं त रुॻो पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे रहियो आहियां। पोइ सॼो ॾींहुं तव्हांजे बारे में ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। मूं हिकु ग़ज़ल जी फ़रमाइश कई, जा पूरी कई वई। ॿोल कुझु हिन क़िस्म जा हुआ, चरावे तो जलाओ बड़ा अंधेरा आहे। ईअं लॻो त बादशाह साहिबु ऐं आउं हिक ॿिए खे सदियुनि खां सुञाणूं था। मूं खेसि ॿुधायो त पली जे साहिब जेकी अव्हां जूं तारीफ़ूं कयूं, तव्हां बिल्कुलु उन्हनि जहिड़ा आहियो। अॼु मुंहिंजो दोस्त मोहम्मद ख़ान, मलिक अमीर मोहम्मद ख़ान वारो ऐं मुल्क भर मशहूरु मोहम्मद ख़ान बि काफ़ी देरि मूं वटि रहियो। तव्हां पंहिंजे दोस्त खे ज़रूरु लिखो ऐं मुंहिंजे अफ़साने बाबति चओसि त मूंखे वठी ॾिए। मूंखे 7 तारीख़ ताईं रोज़ानो हिकु ख़त लिखंदा करियो, चाहे 2 लफ़्ज़नि जो हुजे। ॿी एड्रेस पोइ ॾींदुसि। टाइगर कीअं आहे? मूंखे फ़िक्र आहे त तव्हां हाणे पंहिंजी सिहत जो सही तरीक़े सां ख़्यालु न रखंदा हूंदा। उन करे मुंहिंजो अर्ज़ु आहे त खाधे पीते जे सिलसिले में ऐं दवाउनि जे बारे मुकमिल एहतियात निहायत ज़रूरी आहे।
तव्हांजो ताबेदार। मूं पंहिंजी धिका स्टार्ट सराइकी मुल्तानी वारे लहजे में जवाबु ॾिनुसि, वीरण मुखी शाला सदा आबाद रही, तेरा ही ख़त मिली, हिकु तोसां ॾे आस्ते शमसदा बि मिलिया, भेजना पिया ॾाढा इंतज़ार आहे ख़ैरियत जी ख़बरदा, मेरे हालात ते ख़ुशबख़्ती दा अंदाज़ा तोसां उतां ही लालो जो तोसां ॾे वञण ते 1 घंटे अंदर अंदर इमाम महदी दा जलवा नज़र आ गया ते ओवी हाल पवण दी कैफियत च फबिया अला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। बहरहाल साढ़े मशहूर मारूफ उसूल बेहतरीन दी उम्मीद रखो ते बदतरीन दे आस्ते तैयार रहो, दी बरकत नाल सब खैर थी गया। कहीं कीमती कनू कीमती गुमशुदा शय दे लभ पवण दी खुशी तां आखिर होनी है। असां कराची डोपे डेग दे हासे लभ इथई पई, लड़का बगल में ढंढोरा शहर में, हेंदा मतलब है जो हसीन इतफाकात बल्कि मौजज़े अज तोणी थींदे पे हैं, भले लिखसां हेन वारी फिलहाल कुछ शहर लिखना पिया जे मतलब पूरी तरह समझ च ना आवे तो बेशक कहीं कनू पुछ गिनो चा। अजकल असां लड्डा पट के अंदर आ गए हों ते तरह ही खूबसूरत चेहरे नापेद थी गए हैं, लिफाफे मुक गए हैं, ले आउण वाला कोई नहीं, 4 ॾियारे कनू गोश्त सब्जी अखें ना ॾिठी, इतां दे यार को लिखेंदा पिया, तुसां को वल लिफाफे मिलन तां लिखसां, बाकी कुल खैर ते खैरियत तोसां दी मतलूब। गुलरेज ते साइमा ते जावेद नु लिखसां, लिफाफे मिलन दे बाद घर इतला फौरन दे दी है। नोट अजकल जी सिराइकी सूरत खतीअ में नून लूण डाल डाल साडा 84 1 मीम 2/10/1982 ईस्वी। पंजाबीअ में डाल जो उचार आहे ही कोन, बाक़ी लूण खे ठे करे लिखंदा आहिनि। मुखी संदसि नंढे हूंदे जो घर जो नालो भा शाल सदाई शादाबाद हुजी। 3 ख़त मिलिया, हिकिड़ो तुंहिंजे लाइ शम्स जो मिलियो, मोकिलियां पियो, ख़ैरियत जी ख़बर जो ॾाढो इंतज़ार हो, मुंहिंजी हालत ऐं मुंहिंजी ख़ुश नसीबीअ जो अंदाज़ो उन ई मां ई खणी लॻाए त तुंहिंजे वञण खां पोइ कलाक जे अंदर अंदर इमाम महदीअ जो जलवो नज़र अची वियो ऐं सोभ हाल पवण जी कैफ़ियत में। फबिया अला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। पोइ पंहिंजे रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो नाशुक्र गुज़ारी कंदो। क़ुरान शरीफ़। बहरहाल पंहिंजी मशहूर मारूफ़ उसूल त बहितरीन जी उम्मीद रखो ऐं बदतरीन लाइ तैयार रहो जी बरकत सां सभु ख़ैर थी वियो। कंहिं क़ीमती खां गुम थियल शइ जे लभी पवण जी ख़ुशी त आख़िर थींदी। पाण कराची ॾांहुं पियो निहारियो, लभी हिते पियो, लड़का बगल में ढंढोरा शहर में, उन जो मतिलबु थियो त हसीन इतफ़ाक़ बल्कि मौजज़ा अॼु सूदा पिया थियनि। वरी लिखंदुसि हिन बारे में, फ़िलहाल कुझु शेर पियो लिखां जे मतिलबु पूरी तरह सम्झ में न अचे त खणी कंहिंखां पुछी वठिजे। असीं लॾो पटे अंदरि अची विया आहियूं। अॻे गर्मीअ में ॿाहिरि सुम्हिबो, 3 ख़ूबसूरत चेहरा 24 कलाक सर ते सवार 3 सिपाही गुम थी विया आहिनि, लिफ़ाफ़ा ख़तमु थी विया आहिनि, आणण वारो केरु कोन्हे, 4 ॾींहंनि खां गोश्त भाॼी अखियूं कोन ॾिठा अथऊं। एॾां वारे यार खे लिखां पियो, तव्हांखे वरी तॾहिं लिखंदुसि जॾहिं लिफ़ाफ़ा हथु ईंदा, बाक़ी कुल ख़ैर आहे ऐं ख़ैरियत तव्हांजी घुर्बल आहे। गुलरेज ऐं साइमा ऐं जावेद खे लिखंदुसि, लिफ़ाफ़ा हथु अचण खां पोइ घर इतिला फौरन ॾेई छॾियो हुउमि, तुंहिंजो भाउ। ख़त नंढो उन करे बि लिखियुमि जो हिकिड़े लिफ़ाफ़े में ही ख़त शाह जा शहर ऐं भेणसि जो ख़त वञणा हुआ। काफ़ खे अंग्रेज़ीअ में लिखियुमि, तर्जुमो प्यारा मीम। ज़ाहिरी तरह त ॿुधां पियो त तूं ठीकु ठाक आहीं ऐं लय में आहीं, पर तुंहिंजे अंदर बाबति को बि अहवालु कोन मिलियो त किसो कीअं आहे, कुदसिया तो वटि आहे या किथे आहे। हो जा ॻाए ॻाए मुतालबा कंदी रहंदी आहे त मेरे संग संग चलना, उन जी पोराई थिए पई या न। ॿियो जेको वणई सो कर, पर उहो हर वक़्तु यादि रख त कुदसिया जो हिकिड़ो चाचो बि आहे ऐं उहो निहायत सख़्तु माण्हू बि आहे। ॿारनि जे बारे में ख़ासि करे कुदसिया जी ख़ुशी हर हालत में ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि खां मुक़दम सम्झणु घुरिजे। नंढड़े छोकिरे हैदर शाह जो ख़्यालु मूंखां बि वधीक रखो, छो त खेसि वधीक तवजो जी ज़रूरत आहे। कमु सुठो, कम खां सवाइ मुड़ुसु जॾो, अवाम जी ख़िदमत बि आलीशान, पर वक़्तु बचाए नंढे हूंदे वांगुरु गीत ऐं ग़ज़ल बि ॻाए
भंगड़ा ऐं लुडी नाच बि नच, सुठो अदब बि पढ़, सुठा शेर बि तख़लीक़ कर ऐं मुहबत बि कर। उन्हनि शयुनि खां सवाइ गवर्नर बि थी वएं त बि ज़िंदगी पसे पेश कहिड़े कम जी। अफ़सानो धणीअ खे पहुचणु घुरिजे। तुंहिंजो रे शाम। तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, आ विछोड़े जो दर्द मारे थो। का तमन्ना का आरज़ू कान्हे, ज़िंदगी को ईअं बिघारे थो। को बि ईंदो न रे गुज़ारनि में, राह कंहिंजी वफ़ा निहारे थो। सुभान अल्लाह। तबियत ख़ुशि करे छॾी वफ़ा ऐं आबिदा। आ मिठा मुर्की मिलूं पंहिंजो मिलण पोइ थिए नथी। मुर्तज़ा ॾाॾाही ऐं क़ासिम ओठो। हैदर खे ख़्याल में रखी हमरा खे ही शेर लिखी मोकिलियमि। दिलि पकी बि हुजे, उम्मीद बि क़ाइमु रहे। बदतरीन लाइ ज़हनी तयारी ऐं बहितरीन जी उम्मीद। चढ़ियो चकासीन चाय, आग बरंदी आया। वहसन वाड़ीअ फुल जीअं मोहबती मच लाइ, आणे पाण अड़ाए खणी खूरे विच में। कंध कटारो मुंहं वटी आदत संदन हीअ, तनी तिकूं ॾिनियूं जुंबी मंझां जीअ। सरो तन सबीअ हासिल जनी हाल कयो। सिर ॾुई सट जोड़ कंहिं पर कलाल नसी। काती करट कपार में खंजर आणे खोड़, मरणा मोड़ वटी थी वध लहे। वट वट वटीअ में मट मट मंध वियो, कदर कैफ़ कलाल जो पिया पियो। अचन दुरुस दुकान ते कंध क़बूल कयो, सरहा सिर ॾियो चखन सुर्क सैद चई। के उॾाई डूर, के डूर बि उॾा सुपरी। के न संभरजन कॾहिं, के न विसरन मूर। जीअं में कुंडीअ पूर, तीअं दोस्त वरा को दिलि सी। चणन चुणकन चित में सदा मंझ शरीर, लॾे कंहिं लोई विया मारो मंझ मलीर। वेठी पूॼा पीर मां न मिलन में कॾहिं, ॾिठे ॾींहं थिया कोहजाणा कहिड़ा पिरी। ससी सिजन उभिरी वाझाईंदे विया, तनरीअ साल पिया जनरी साए तन सां। सुणी साणे ॻाल्हिड़ी लही विया लोह, अंदर जा अंदोह लथा ॾुख सुख थिया। उमिरि अॼु गॾिया ॾोथी उन ई ॾेह जा, पारां भाउ पिरनि जा उभी उन चयाम। लही लोह पियाम लुत्फ़ साण लतीफ़ चए, उतां ओठी आयो ख़बर इहा खरी। विसार इज्म वर खे पइजुम मुंध मरी, वींदीअ उत वरी को ॾींहुं आहीं कोट में। मलीरा मारू पखी पेही आयो, वरिया वाहरू हाणो सभु हीणा थिया। शाह फांसी वार्ड सॼो ख़ाली कराए उन में तक़रीबकार रखिया विया आहिनि। फांसीअ जी सज़ा मिलियल अटकल 70 मुड़ुस पंजाब जे मुख़्तलिफ़ जेलनि ॾांहुं रवाना थी विया। अॼु सॼो ॾींहुं अफ़रा तफ़री हुई, ज़ंजीरनि जो चणाट हो, ॿेड़ियूं पे चाढ़ियूं वयूं वींदड़नि खे। तक़रीबकार सभु अलॻि अलॻि खोलीअ में हिकु माण्हू मुंहिंजा पाड़ेसरी अची थिया आहिनि, छो त फांसी वार्ड, फांसी घाट, बंद वार्ड आम क़ैदियुनि जे ख़ासि सज़ा जो वार्ड ऐं सिक्योरिटी वार्ड ख़ासि सियासी क़ैदियुनि खे तंग रखण जो वार्ड। असां अतां वेठा आयलनि जो पाड़ो हिकिड़ो आहे, हिते जो ॻाल्हा हुते, हुते जो हिते। ॿई वेठा रोन ॾुखी डूंगर पाण में, कंहिंखे की न चोन मंझंदि जो प्रेतणो। शाह लतीफ़। राति तक़रीबकार ईंदे शर्त अलाए कंहिंसां पाण में अलाए मुलाज़िमनि सां झेड़ो लायो बीठा हुआ। राति घणी घणे ताईं वॾा ॻाल्हा पिया आया, हमरा लोह लॻा पिया आहिनि। कानारोआ कुणकनि जनी लोह लिंगनि में, मोहबत जे मैदान में पिया लाल लुछन। पाण ई बदन पटियूं पाण ई चिकिया कनि, वटा वाढोड़ियनि रही अचिजे रातड़ी। वेचारा वाढोड़ सदा शाकिर सूरसी, ताणी मथे तोड़ ओरी कनि न आसरो। ॿ अख़बार कान मिली आहे, उधारी बिन कोर्ट कान थी वञे, यानी केसनि वारा कैदी कोर्टुनि में बि नथा वञनि। ॿाहिरि कैंटीन बंदि आहे, मतिलबु त हर शइ मुअतल आहे। मार्शल अंदरि नओं मार्शल आहे, 2 पैरनि जो राशन राति जो थो मिले। दालियुनि ते गुज़ारो आहे, ख़ौफ़ हिरास ऐं दहशत जो राज आहे। कलाक ॿिनि खां पोइ को न को का न का दहशत अंगेज़ ख़बर खणियो अचे। मुंहिंजो जवाबु ॿुधियो ठप ठरियो पवनि। मुंहिंजी सॼी ॻाल्हि जो तत्व त
कुझु बि कोन्हे, का बि नई ग़ैर मुतविक़ ऐं ओचिती ॻाल्हि कान्हे। ईअं थींदो आहे, उनखां 1000 दफ़ा वधीक थींदो आहे। हिते बि कॾहिं थींदो, उन ई ॿनीअ जी ढल उहा ई थींदी आहे। कुझु संगीन जुर्म ॿिया बि कनि पिया, ॾोहनि करण खां सवाइ धाड़ेलनि ऐं कातिलनि वटि ॿियो छा हूंदो आहे? इल्मु, अकुल, नेकी, तामीर, तख़लीक़, इज़त, अक़ीदत, शान, मान। नेठि पंहिंजूं तराड़ियूं हणी दंग कंदा। हींअर ई बेहद कमज़ोर आहिनि। जीअं जीअं जुर्म वधीक कंदा तीअं तीअं रोज़ वधीक कमज़ोर थींदा वेंदा। नार जा लुट आहिनि, फिरंदा रहंदा, फिरनि पिया। 7/10/1982 ईस्वी। अॼु मौजूदा नज़रबंदीअ जो वक़्तु पूरो थियो, नओं ऑर्डर तामील कोन थियो आहे। उस कंदा देर सां, तेसीं खेनि थोरो खड़काइबो। ये उर्दू सर्विस है, साज संगीत। आज हम आपको सितार का साज सुनवाएंगे। कलाकार है जया विश्वास, राग है गनकली। ॾिठी शइ मुठी आहे, ॿाहिरि चकरण जो ख़्यालु मुलतवी करे वेही जया विश्वास खे ॿुधणु वेठुसि। ॾिठुमि त वॾियूं कारियूं कारियूं अखियूं, हथनि में गजरा, मथे में मनघट, जिस्म ॼण हथ सां तराशियल, कननि में कानफुल, मोतियुनि जी माला हथ में, वॾी सितार, यूनानी देवमाला जी मूर्ति। हिंदुस्तानी देवी पल भर लाइ पिंट पहण करे छॾियईं। चए राग रंग ऐं लहू लाभ क़ौमुनि खे तबाह थो करे। नाम निहाद इस्लामी हुकूमतनि खे राग रंग, फ़लसफ़े ऐं लहू लाभ तबाह कयो। जर्मननि खां वधीक बहादुर केरु? कहिड़ो ठुड़को मुफ़किर खेनि बुज़दिल ऐं ज़वालियत ॾांहुं वेंदड़ सॾण जी जुरत करे सघंदो? पर जर्मननि खां वधीक राग ऐं फ़लसफ़े जो शौक़ीन केरु? नेपोलियन खारनि विचां खेनि सॾींदो ई ॻाइणनि ऐं साज़िंदनि जी क़ौम हो। हिटलर जहिड़ो सफ़ाक बि राग जो फिदाई हो ऐं राग ॿुधी न आदमखोर जे अखियुनि में बि आलाण अची वेंदी हुई। जर्मन फ़ौज में जेतिरा फ़लसफ़े जा PhD हुआ, ओतिरा जर्मन यूनिवर्सिटियुनि में बि कोन हुआ। राग इंसान जी सभ खां अॻाटियुनि महज़ब तख़लीक़ुनि मां आहे। दुनिया जे 80% आबादीअ लाइ राग हमेशह संदन मज़हब जो हिसो रहियो आहे। मुसलमान सल्तनत में राग ते कॾहिं कॾहिं नाले मातर बंदिश हुई, पर अमली तरह राग खां सवाइ महज़ब इंसाननि जी ज़िंदगी कीअं गुज़रे? मुसलमाननि हाकिमनि जा 99% खां बि वधीक हुक्मरान रोज़ राग ॿुधंदा हुआ। लहू लाभ यानी रांदि रूंद यूनान जे ॼण मज़हबी इबादत हुई। यूनान खां वधीक ॾाही, बहादुर, कामयाब ऐं जग जरकाईंदड़ क़ौम इंसान ज़ात कहिड़ी पैदा कई आहे? नंबरदार चए थो, हू ॾिस छा पिया कनि। डेवड़ी माड़ीअ मथां ॿियूं तोबूं पिया लॻाइनि। छत सॼी फ़ौजुनि सां पई बिचके। ज़फ़राणी हीटर साड़े रखियो आहे। हाणे चए थो भित में बिजलीअ जो करंट आहे, शाक थी ॾे। सरकार ॿिया पापरा हलाए को पेई पटे, ज़फ़र खे छॾे त बिजलीअ जे तारुनि खे आॾा उबता फेरा ॾेई, तक़रीबकारनि खे त छा सॼी जेल खे बाहि ॾेई साड़े ॾेखारे। हाणे मासूम थियो कंहिं ऊने वीचार में वेठो आहे। शुक्र थियो मुलाक़ाती हिन ख़मीस ते कोन आया आहिनि, ख़ासि करे अम्मा कान आई। ॾाढो परेशान होसि उन बारे में। नऊं नज़रबंदीअ जो ऑर्डर अची वियो। मुश्ताक वाण अची ॾेई वियो। कुरेशीअ जा ईद ते मोकिलियल घणा सलाम पहुता। अहवाल, तूं यादि वरी आहीं, दिलि दर्द सां भरिजी वेई, अखियुनि में उथल आई, तूं यादि वरी आहीं। अंग अंग में उथिया उधमा, लूंहं लूंहं में वरिह वाई, तूं यादि वरी आहीं। उल्फत जे असीरनि खे मारे वई तन्हाई, तूं यादि वरी आहीं। रग रग में हले हाणी, रग रग में हले हाणी, अहसास जी कित किताई, तूं यादि वरी आहीं। महजमी कज़लबाश शमशीर जे कलाम खे अमर बणाए छॾियो आहे। ॾाढो वणंदो आहे मूंखे ही कलाम, बल्कि उन जी धुन 2-3 सालनि खां पोइ ॿुधो अथमि। शाबास, धुन ठाहिण वारे के आहे? शायदि ज़फ़र आहे, कराची TV वारो। 9/10/1982 ईस्वी। टियों ॾींहं वारे वकीलनि जे कन्वेंशन में फ़क़ीरनि जो नालो बि आयो, बल्कि वकीलनि में पहिरीं मीम जी बि यादगिरी कयाऊं। शाही किले वारो ठाराव त घाणे ई पंड ते घुतियल हुई। कंध मां सूर अञा कोन वियो आहे, सुभाणे ताईं लिखणो पढ़णो कोन हुयमि, हीउ रुगो नोट पियो लिखां। हिंदुस्तान तां उर्दू सर्विस में राग सिंधी भेरवी ॿुधायाऊं, चइबो त रागनि में बि आहियूं। समीना जो मूंखे दर्द दीवानो कयो, बिरह बैरागी कयो ॿुधुमि।
अॻे ई वणंदड़ कलामनि मां आहे। लतीफ़ जी हिकिड़ी प्यारी वाई, आयल आयल मुर्क मुंहिंजो मूं पिरी, आयल आयल मरक मुंहिंजो मूं पिरी, ज़रीना जे आवाज़ में ॿुधमि वणी। ज़रीना ऐं ज़िबुनिसा अस्सलाम वालेकुम जानी अड़ा, तमामु सुठो। वरी यादि आयमि त सिंधी फिल्मी गाननि जा कलाम बेहूदा ऐं धुनूं अक्सर निहायत वाहियात हूंदियूं आहिनि। उनजे भेट में रेडियो स्टूडियो में रिकॉर्ड कयल अक्सर कलाम बहितरीनु हूंदा आहिनि। फिल्म धरती लाल कुंवर जा गाना अलबत सुठा हुआ। उनजो सबबु उहो हो जो कलाम सुठा हुआ ऐं ॿियो उहो हो त उन लाइ हिकिड़े ॼाणू माण्हू शेख ग़ुलाम हुसैन जी नज़रदारी हेठि कमु थियो। जेकॾहिं माण्हू पुराणा कंडम न पर जोए साहब ऐं ग़ुलाम हुसैन जहिड़ा नज़रदारी कनि त नूरजहान खे ॻारायल बेमाना ऐं फज़ूल कलामनि जे मुक़ाबले में असांजा चङा शाइर मुंशी उस्ताद इमदाद अब्दुल करीम पली ऐं ॿिया केतिरा ई चङा फ़नकार बहितरीनु प्लेबैक ॾेई सघनि था। धरती लाल कुंवर जहिड़ियुनि फिल्मुनि जी माली नाकामी उहो नथी ॾेखारे त को बहितरीनु सिंधी लिखंदड़नि जूं फिल्मूं बि सिंध में न हलंदियूं, पर उहो ॾेखारे थी त बहितरीनु सिंधी लिखंदड़ जेकॾहिं कंहिं वाक़ई ज़बरदस्त प्लाट ऐं सुठी कहाणीअ बदिरां रुॻो सखणी लफ़ाज़ी ऐं नारेबाज़ी करे फिल्म ॾिसंदड़नि खे उल्लू बणाइण जी कोशिशि कंदा त सिंधी माण्हू उहा कोशिशि कामयाबु थियणु न ॾींदा। सिंध खे आलीशान ऐं सचा पचा नामनियाद मशहूरु न फिल्मी कहाणीकार, फिल्मी मौसीकार ऐं फिल्मी डायरेक्टर पैदा करणा पवंदा। सिंधी फिल्म सां काफ़ी मश्किरी थी चुकी आहे, उनखे काफ़ी ख़्वार ख़राब ऐं नाकाम कयो वियो आहे। हाणे उनखे कामयाबु थियणो पवंदो। पछतो फिल्मूं जो हाणे शुरू थियूं आहिनि, पर पंजाबी फिल्मुनि खे अश्क कशी मारे वियूं आहिनि। असांजूं फ़िलहालु ॿियो न त बि रक़म त ख़ुशीअ सां छॾाए सघनि थियूं। मथे धरती लाल कुंवर जे गाननि जी कामयाबीअ लाइ आबिदा ऐं यूसुफ जो नालो कोन वरितुमि जो वीचारनि मज़लूम सिंधी फ़नकारनि खे 4 ॾोकड़ तरीअ ते रखी खां कहिड़ो बि गंद भला ॻाराए सघिजे थो। उन फिल्म में उन कलाम बदिरां कहिड़ियूं बि तुकूं ठाहे ॾिजनि हा त वॾी धाम धूम सां ॻाए वञनि हा। सभिनी फिल्मुनि में ईअं थींदो रहियो आहे।